अदी हिते जीअं अवी आया आहियो मुसलमान थियण, अव्हांखे के हिते ज़ोरी वठी आयो आहे? ज़ोरी कोन वठी आहे, पाण मुसलमान आई आहियां। ऐं हिते अव्हांखे केरु भॼाए आयो आहे? कोन भॼाए, पाण आई आहियां। अव्हांजो पहिरीं नालो छा हो? पहिरीं नालो मीरा हुयो। ऐं हाणे नालो छा आहे? हाणे नालो आमना। आमना नालो आहे। माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं अव्हां आसिफ सां शादी पंहिंजी ख़ुशी सां करणु चाहियो था या केरु अव्हांखे दबाव पियो विझे या ज़ोर ज़बरदस्ती पियो करे? ख़ुशी सां आसिफ सां शादी कई आहे। अच्छा। ऐं हिते तव्हांखे के 2.5 साल ज़ोरी कोन आंदो आहे? न, ज़ोरी कोन आंदो। सुठी ॻाल्हि आहे। ऐं असांखे बि ख़ुशी आहे त मुसलमान थिया आहियो, असांजो इस्लाम क़बूल कयो आहे ऐं शादी करियो पिया पंहिंजी रज़ा ख़ुशी सां। रज़ा ख़ुशी सां शादी कयूं। असांजे घर केरु रिपोर्ट खणी वञे, पूरी खणी वञे, ख़ुशी सां शादी आसिफ सां कई आहे। अच्छा, जेको थाणे ते वञे त उहो मतिलबु छा सभु कूड़ा आहिनि? हा, ख़ुशी सां। हू चवंदासीं थाणे हिते आसिफ ते एफआईआर था कटरायूं ऐं बदिरायूं था। कोई ज़रूरत कोन्हे आसिफ सां बदिराने एफआईआर कढायूं, पाण आई आहियां। अच्छा आसिफ, तूं ॾे ख़बर छोकिरी मुसलमान करे हिते आयो हुई मुसलमान करणु, तोखे कंहिं ज़ोरी ते वठी आयो मुसलमान करण लाइ छोकिरी खे? न त छोकिरी पाण ख़ुशी रज़ामंदी से आई है हिते। उन खां पोइ पहिरीं इस्लाम क़बूल कयो आहे अल्हम्दुलिल्लाह। उन खां पोइ इस्लाम क़बूल